अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। गॾा मां आदम सुरीला जी ख़बर शामिल कंदासीं। समाजी भलाई खाते वारे वज़ीर ऐं सिंध चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी जे चेयरमैन मोहम्मद साजिद जोखियो, पीपल्स पार्टी मलीर जे MNA सरदार जाम अब्दुल करीम जोखियो ऐं वॾे वज़ीर समाजी ख़ुसूसी मददगार ऐं वाइस चेयरमैन एजुकेशन सिटी बोर्ड सैयद कासिम नवीद कमर पारां मलीर लिंक रोड ते एजुकेशन सिटी बोर्ड जे मनसूबे लाइ लिंक रोड मलीर ते जोड़ियल पुलिस थाणे जे नई जोड़ियल बिल्डिंग जो इफ्तिताह करे छॾियो। उन मौक़े ते तक़रीब खां ख़िताब कंदे सिंध सूबाई वज़ीर मोहम्मद साजिद जोखियो चयो त मुशरफ दौर खां अनाउंस थियल एजुकेशन सिटी बोर्ड मनसूबो 20 साल गुज़रण बावजूद बि मुकमिल न थी सघियो। हुन चयो त हितां जे मक़ामी ॻोठाणनि मनसूबे लाइ पंहिंजूं ज़मीनियूं ॾिनियूं। उन्हनि खे आगा खान कैंप जा सिक्योरिटी एहलकार ख़ाली ज़मीन तां गुज़रण नथा ॾियनि, हथियार सिधा करे धमकियूं था ॾियनि। उन करे हितां जे ॻोठाणनि जा क़दीम ॻोठनि बाबति कुझु तहफ़्फ़ुज़ात आहिनि, जंहिं बाबति सर्वे ऐं रेवेन्यू ॻोठाणनि खे शामिलु कयो वञे। हुन चयो त असां हिते सदियुनि खां रिहाइश पज़ीर हुआसीं, पर हितां जे ॻोठाणनि खे मालिकाना हक़ूक़ न ॾिना हुआ। 2008 में जॾहिं आऊं मिनिस्टर हुयुसि त हितां जे ॻोठनि खे मालिकाना हक़ूक़ ॾिना हुआ। असांजे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि आहे त हीउ प्रोजेक्ट मुकमिल थिए। हिन प्रोजेक्ट सां हितां जे रहवासियुनि खे तालीम सां गॾु रोज़गार बि मिलंदो। तक़रीब खां ख़िताब कंदे MNA सरदार जाम अब्दुल करीम जोखियो चयो त हीउ प्रोजेक्ट तमामु पुराणो आहे, पर हिन महिल ताईं सवाइ कुझु ज़मीननि जे बाक़ी प्रोजेक्ट लाइ मिलियल ज़मीन ते बि का बि अॻिभराई न थी सघी। हुन चयो त असांखे ख़ुशी थींदी त हिते बहितरीनु प्रोजेक्ट ठहंदो, जंहिंसां हज़ारे नौजवाननि खे तालीम सां गॾोगॾु रोज़गार बि मिलंदो। एजुकेशन सिटी बोर्ड जे एराज़ी अंदरि ईंदड़ ॻोठनि खे महफ़ूज़ करणो पवंदो। ईअं न करण सां मसइला पैदा थींदा।